कल इसराइल ऐं अमेरिका जे हिकिड़े गॾियल हमले में ईरान जे सुप्रीम लीडर आयतुल्लाह ख़amenei खे शहीद कयो वियो आहे। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ इन जी शदीद अल्फाज़ में मज़म्मत करे थी। इहो जेको हमिलो थियो आहे इहो बैनुल क़ौमी जेके क़ानून आहिनि उन्हनि जी ख़िलाफ़ वर्ज़ी आहे। इहो इख़लाक़ी क़दरनि जी ख़िलाफ़ वर्ज़ी आहे। इहो साज़िश आहे हिकिड़ो बैनुल क़ौमी अमन जे ख़िलाफ़। काफ़ी वक़्तु आहे तव्हां ॾिठो कहिड़े तरीक़े सां फ़लस्तीन में गज़ा में इंसानियत जो क़त्लेआम कयो वियो ऐं उन जे नतीजे में हिकिड़ो बोर्ड ऑफ पीस ठाहियो वियो आहे जंहिंमें इसराइल मौजूदु आहे। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ उन जी बि मुखालफ़त कंदी रही आहे त उन जा के बि वाज़ह जेके आहिनि अञाण न आहिनि, उन जा टर्म्स ऑफ रेफरेंसिस न आहिनि ऐं उतां खां ई जेके ख़ामोशी आहे मुख़्तलिफ़ मुल्कनि जी उन खां उन्हनि खे एनकरेजमेंट मिली आहे ऐं उन सां ई वॾो वाक़ियो पेश आयो आहे। इन ते पूरी दुनिया में जेको आहे जेके बि अमन पसंदि धुरियूं आहिनि, जेके बि अमन सां मुहबत कनि थियूं, उन्हनि खे शदीद हिकिड़ो धचको रसियो आहे ऐं इन जी जेतिरी बि मज़म्मत कजे ओतिरी घटि आहे। उमरकोट में तव्हां पूरी सिंध में बल्कि पूरी दुनिया में हिन वक़्तु होली जूं तक़रीबात मल्हायूं वञनि थियूं पियूं। असीं पंहिंजे भाइरनि सां गॾु जेके बि इन जे ग़म में शरीक आहिनि हुननि सां गॾु आहियूं ऐं उमरकोट में जेको होली जो त्योहार मल्हायो वञे थो पियो, जेके अॼु तक़रीबात थियणियूं आहिनि, असीं उन ॾुख में उन सोग में अॼु जूं तक़रीबात जेके आहिनि ऐं पंहिंजी अपील कयां थो पंहिंजी सॼी कम्यूनिटी खे, हिंदू कम्यूनिटी खे, त उनखे मुअतल कयो वञे ऐं सभु इन ॾुख में शरीक थियनि। माने जीअं त डोनाल्ड ट्रम्प जेका 10-15 ॾींहं खां असांजे बिरादर इस्लामी मुल्क ईरान ते जेको धमकियूं ॾेई रहियो, इसराइल सां गॾु यहूदी इसराइल सां गॾु जेको धमकियूं ॾेई रहियो, उन धमकियुनि जे नतीजे में कल्ह खां हल्की तल्की वार शुरू थी, जेका राति ताईं उन्हनि माना ॿिन्ही गठजोड़ करे अमेरिका ऐं इसराइल गठजोड़ करे असांजे बिरादर इस्लामी मुल्क ईरान ते हमिलो कयो ऐं उन जे नतीजे में असांजो इमाम सैयदना ख़amenei साहब शहीद थी वियो ऐं उनजो ख़ानदान खे बि शहादत मिली ऐं उनजे मुख़्तलिफ़ वज़ीरनि ऐं जेके माना उनजा साथी सदर साहब उनखे बि माना शहादत नसीब थी, वज़ीर दिफ़ा खे बि शहादत नसीब थी। त मूंखे त आउं सम्झां थो त उहो साॻियूं करबला जो ॾींहुं मूं यादि आयो, हुसैनियत यज़ीदियत जा साॻिया ॾींहं वापसि 1400 साल खां पोइ वरी वापसि अची विया आहिनि। त रब ताला जे दर दुआ आहे त हमेशह फतह जेका हुसैनियत जी थींदी आहे, इंशाअल्लाह ताला हुसैनियत जी फतह थींदी ऐं सभु असांजा मुल्क मुस्लमान मुल्क सभु गॾिजी इन हिकिड़े माना इसराइल जेको ऐं उनजा साथारी जो डोनाल्ड ट्रम्प आहे उनखे माना त हमेशह लाइ नीस त नाबूद कंदा ऐं रमज़ान शरीफ़ जे इंशाअल्लाह इन महीने में असीं सभु गॾिजी ऐं उमरकोट वासी मुस्लिम हुजूं तोड़ हिंदू हुजूं जेके कम्यूनिटी वेठियूं आहिनि, असीं गॾिजी अलाह ताला जे दर दुआ कयूं था त उन जेको शहादत नसीब थी, उन शहादत जे जवाब में इन डोनाल्ड ट्रम्प खे ऐं उनजे इसराइल जेको आहे नेतनयाहू खे जेको आहे नीस त नाबूद करे। आमीन।